नमस्कार दोस्तों, मां हरेश हरियाणी सिंधी फास्टेस्ट न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। अचो तो नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। राजकोट में गौचर जी ज़मीन मुद्दे भरवाड़ समाज जा धरना। राजकोट में गौचर जी ज़मीन ऐं भावनगर में धरना में दुनिया छॾींदड़ भरवाड़ बुज़ुर्ग खे शहीदात करण जी घुर सां भरवाड़ समाज पारां धरना शुरू कया विया आहिनि। भावनगर में गोठाणा पोस्ट मुलाज़मन कढी रैली। सभिनी सरकारी मुलाज़मन वांगुरु पाण खे पिण सतें पगार पंच जो लाभ ॾियण जी घुर लाइ भावनगर में गोठाणा पोस्ट मुलाज़मन रैली कढी कलेक्टर खे आवेदन पत्र ॾिनो हो। राजकोट में कम्युनिटी हॉल जो संचालक थियो ब्लैक लिस्ट में। राजकोट महानगर पालिका जो कम्युनिटी हॉल फाउंडेशन संस्था के कॉन्ट्रैक्ट के ॾियण ते संस्था पारां वधीक चार्ज वठण जी फरियाद ते महानगर पालिका पारां संस्था के ब्लैक लिस्ट करे 40,000 जो दंड कयो वियो आहे। सूरत में सांडेसरा कंपनी जी मिल्कत कई वई सील। जुदा जुदा बैंकुनि सां 5,000 करोड़ जो फ्रॉड कंदड़ सांडेसरा ग्रुप ऑफ कंपनी जी सूरत में आयल स्टर्लिंग कंपनी ईडीए पारां सील कई वई आहे। पाटण में दूषित पानी मिलण ते औरतुनि कयो गुस्सो। पाटण जे केतिरनि सोसाइटियुनि में दूषित पानी मिलण ते सोसाइटी जे रहंदड़नि नगर पालिका कचहरी में अची करे पंहिंजो गुस्सो जतायो हो। सिंगापुर में नरेंद्र मोदी जो राष्ट्रपति हलीमा कयो स्वागत। सिंगापुर के प्रवास से वियल भारत के पीएम नरेंद्र मोदी जो सिंगापुर के राष्ट्रपति हलीमा याकूब स्वागत कयो हो ऐं बिनी पीएम जी थियल मीटिंग में बिनी देशनि के व्यापार की समझूती थी हुई। सिंगापुर में पीएम मोदी कई जॉइंट कॉन्फ्रेंस। सिंगापुर में पीएम नरेंद्र मोदी जॉइंट प्रेस कॉन्फ्रेंस करे आतंकवाद के सामू जंग छेड़ण लाइ बिनी देशनि पाण में हथ मिलायो होने जो जणायो हो। सिंगापुर के बीच एयर ट्रैफिक तेजी से बढ़ रहा है। दोनों पक्ष शीघ्र ही द्विपक्षीय एयर सर्विसेज एग्रीमेंट की समीक्षा शुरू करेंगे। हम दोनों ही अपनी डिजिटल पार्टनरशिप के शुरू होने से बहुत ही प्रसन्न हैं। यह असीमित संभावनाओं के साथ प्राकृतिक भागीदारी का क्षेत्र है। रुपे, भीम और यूपीआई आधारित
रेमिटेंस ऐप का सिंगापुर में कल शाम अंतर्राष्ट्रीय लॉन्च डिजिटल इंडिया तथा हमारी भागीदारी की नवीनता की भावना को दर्शाता है। बार बार होने वाले अभ्यासों तथा नौसैनिक सहयोग को ध्यान में रखते हुए नौसेनाओं के बीच लॉजिस्टिक एग्रीमेंट संपन्न होने का भी मैं स्वागत करता हूं। आने वाले समय में साइबर सिक्योरिटी और अतिवादी तथा आतंकवाद से निपटना हमारे सहयोग के महत्वपूर्ण क्षेत्र होंगे। हम इन्हें अपने देशों के लिए सबसे बड़े खतरों में मानते हैं। बोधगया मंदिर में ब्लास्ट कंदड़नि खे आजीवन कैद जी सजा। बोधगया मंदिर में सीरियल ब्लास्ट कंदड़नि 5 आतंकवादियों के NIA पारा आजीवन कैद की सजा करण में आई है। मोरबी में सरकारी अघ सां चणनि जी कई वई खरीदी। मोरबी में सरकार पारां आश्रे 3000 खां वधीक कुर्मियुनि खां सरकार पारां नकी कयल अघनि सां 32,000 क्विंटल चणा ख़रीद करण में आया आहिनि। लींबड़ी सरकारी हॉस्पिटल में माता बालकीअ खे छॾे फरार। लींबड़ी जी सरकारी हॉस्पिटल में टी न्याणीअ खे जनम ॾींदड़ माता पंहिंजी मासूम धीअ खे छॾे करे भॼी वञण ते पुलिस हुन खे ॻोल्हे मासूम न्याणी वरी माता खे सुपुर्द कई हुई। कश्मीर में आतंकवादी हमले की शंका ते देश में हाई अलर्ट। कश्मीर में जैश ए मोहम्मद जा केतरा आतंकवादी घुसी आया होने की ऐं आत्मघाती हमलो करण की फिराक में होने ते दिल्ली सहित जे देश के केतरन राज्यन में हाई अलर्ट जाहिर करे ऑपरेशन शुरू किया वियो आहे। भावनगर सरकारी हॉस्पिटल की बाहर आई वही बेदरकारी। भावनगर की सरकारी मैटरनिटी होम में मृत बालक ते नालो लिखण में स्टाफ कयल भूल जे करे हुनजे परिवार के परेशान थियण जो सामनो करण ते परिवार में गुस्सो छाइजो आहे।
गुजरात में मिलंदड़ वाइब्रेंट समिट जो तैयारियों शुरू। गुजरात में ईंदड़ साल जनवरी में मिलंदड़ वाइब्रेंट समिट जी मुख्यमंत्री विजय रूपाणी की अध्यक्षता में मीटिंग मिली हुई। समिट में 120 देशन के आमंत्रण ॾियण में अचे ईअं मञण में अची रहियो आहे। बिल्डिंग जे प्रोजेक्ट जो रेरा में रजिस्टर कराइण ज़रूरी। गुजरात में कोई भी बिल्डर पंहिंजी स्कीम ज़ाहिर करे त हुनजो सभ खां पहिरीं गांधीनगर जी रेरा ऑफिस में हुनजो रजिस्टर कराइण जो कंपलसरी करण जो सरकार निर्णय कयो आहे। राजकोट में ॿिनि भाउरनि ते थियो जानलेवा हुमिलो। राजकोट जे मालवीया नगर में ॿिनि सगन भाउरनि ते केतिरनि बदमाशनि हथियारनि सां जानलेवा हुमिलो करण ते ॿिन्ही भाउरनि जी हालत नाज़ुक हुअण जो चवण में अची रहियो आहे। भावनगर में औरत जो सोने जो चैन लुटींदड़ गिरफ्तार। भावनगर शहर के शिवाजी सर्कल पासे बुजुर्ग औरत के गले में सोने जो चैन लुटे करे भजी वेंदड़ शख्स के एसओजी पुलिस गिरफ्तार करे चैन पिण कब्जे कयो आहे। सीहोर में हिट एंड रन एक्सीडेंट में जवान की थी मौत। भावनगर के सीहोर जीआईडीसी पासे हिट एंड रन एक्सीडेंट में बाइक ते वही रहियल 3 जवाननि मां हिक जी मौत थी हुई ऐं 2 खे हॉस्पिटल में भर्ती कयो वियो हो। महसाणा में पानी जो डंकियूं ठाहिण में प्रशासन की बेदरकारी। महसाणा में पानी की तंगी दूर करण लाइ नगरपालिका पारां 11 डंकियूं ठाहिण जो निर्णय जाहिर कयो वियो हो, पर अॼु ताईं सिर्फ़ 3 डंकियूं ई ठाहिण ते माण्हुनि में गुस्सो छायो आहे। પાણીની તકલીફ પડશે એટલા માટે સમગ્ર સભાએ 11 બોર બનાવવાનું નક્કી કરેલું હતું, પરંતુ એવું કહેવાય કે આ નગરપાલિકાના પ્રમુખ અને બીજા સત્તાધીશો જે છે એમને ફક્ત ને ફક્ત જે બોર બનવાના હતા એ બોરની જે જગ્યાઓ હતી આ તે બધું નક્કી કર્યા સિવાય જ્યાંને ત્યાં એનું ટેન્ડર કરી દીધું। ટેન્ડરિંગ કર્યા પછી 21% જેટલું એબાઉ આવ્યું એના ભાવો મંજૂર કર્યા કારોબારીએ। એ પછી સ્થળોને બધું જે આપવાનું હતું એમાં લગભગ એવું કહેવાય કે 11 બોરમાંથી 6 બોર હાલ મહેસાણા નગરપાલિકામાં તૈયાર થયેલા છે। એ 6 બોરમાંથી ફક્ત 3 બોરે હાલ પાણી આપવાનું ચાલુ કર્યું છે અને 3 બોરમાં અત્યારે જીબીનું કનેક્શન અને આ બધું હજી કંઈ આવ્યું નથી, એટલે એ 3 બોરનું પાણી મહેસાણા શહેરની પ્રજાને ક્યારે મળશે એ પણ નક્કી નથી।
बारडोली सुगर मंडलीअ जी चूंडुनि में भाजपा खे शिकस्त। सूरत जिले जे बारडोली में आयल शुगर फैक्ट्री जी मंडलीअ जूं थियल चूंडुनि में वर्तमान शासक जे उम्मीदवार जीत हासिल करे भाजपा खे शिकस्त ॾिनी आहे। अमदावाद में चोरी कंदड़ महिला गैंग गिरफ्तार। अमदावाद की सोसाइटी में कचरो खणण के बहाने अची चोरी कंदड़ चैन औरतुन के क्राइम ब्रांच गिरफ्तार करे 2 लाख जो माल पिण जब्त किया है। અમને જ્યારે અટક કરવામાં આવ્યા ત્યારે એમની પાસેથી આશરે 2 થી 2.5 લાખ જેટલો રકમનો મુદ્દામાલ પણ એમની પાસેથી જપ્ત કરવામાં આવેલો અને આરોપીઓએ કબૂલાત આપેલી છે કે નારાયણપુરા પોલીસ સ્ટેશન અને સોલા પોલીસ સ્ટેશનના જે ગુનાઓ દાખલ થયેલા છે આ બંને ગુનાઓમાં તેમણે ઘરફોડ ચોરી કરેલી છે। वडोदरा में 1 करोड़ की नोटुन से 4 जना गिरफ्तार। वडोदरा में जूनी नोटू होने की जाण ते पुलिस पारा डमी ग्राहक मोकले करे 1 करोड़ जूं जूनियों भारतीय नोटुन से 4 जणन के गिरफ्तार किया हुआ है। वडोदरा शहरी टीम पीसीबीए आज एक सफर ट्रेपનું આયોજન કરેલ હતું, જે ટ્રેપ દરમિયાન કુલ 4 આરોપીઓની અમે ધરપકડ કરેલ છે અને તેમની પાસેથી કુલ 99,97,000ની જૂની દરની જે 500 તથા 1000ની ચલણી નોટો રિકવર કરવામાં આવેલ છે। એક સફર ટ્રેપનું આયોજન જે કરવામાં આવેલ હતું એમાં અમે પંચને ગ્રાહક તરીકે આરોપીઓ પાસે મોકલેલ હતા અને પંચને એક કોડ આપવામાં આવેલો હતો કે જ્યારે નોટની અદલાબદલીની જ્યારે વાતચીત થઈ જાય ત્યારે રૂમાલ કાઢીને રૂમાલ જમીન ઉપર ફેંકી દેવો। अमदावाद में 9 लाख की चोरी कंदड़ जवान थियो अरेस्ट। अहमदाबाद के सैजपुर बोगा में आयल फैक्ट्री में थियल 9 लाख की चोरी में क्राइम ब्रांच फैक्ट्री में अग में नौकरी कंदड़ जवान के रोकड़न पैसन से गिरफ्तार किया है। अहमदाबाद के साईं मंदिर में थियो महाप्रसाद। अहमदाबाद के नोबल नगर में आयल साईं मंदिर में महा उत्सव मल्हायो वियो हो, जंहिं में रखियल महाप्रसाद में केतरणी भक्तन प्रसाद ग्रहण कयो हो।
राजस्थान में दर्जे 12 जी टॉपर्स जो थियो सन्मान। CBSE जे दर्जे 12 में राजस्थान में टॉप जाहिर थियल चाहत बोधराज नाले जी निंगरीअ खे प्रेम प्रकाश मंदिर तरफां गोल्ड मेडल ॾेई सन्मान कयो वियो हो। भावनगर में जुआ खेडंदे 9 ॼणा गिरफ्तार। भावनगर के बगातारा विस्तार में पुलिस छापेमारी करे जुआ खेडी रहियल 9 ॼणनि खे 66,000 सां गिरफ्तार कयो हो। त हियूं ई अॼु जूं ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे, तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। जय झूलेलाल।